साथियों, सिंधी संगत जी 5वीं इंटरनेशनल नर्सरी राइम कॉम्पिटिशन शुरू थी चुकी आहे। हिन में 2 सालनि खां वठी 8 सालनि जे ॿारनि खे हिकु बैत यादि करे पंहिंजो वीडियो मोकिलणो आहे। ऐं हाणे असां हिकु नई ॻाल्हि शुरू कई आहे, उहा आहे त तव्हीं पंहिंजे ॿारनि जा वीडियोज़ डायरेक्टली सिंधी संगत जे वेबसाइट ते विझंदा ऐं उहे 2 ॾींहंनि खां पोइ सिधो यूट्यूब ते पाण ई चढ़ी वेंदा। त तव्हांखे छा करिणो आहे, असांजे वेबसाइट ते वञिणो आहे ऐं डिटेल्स पंहिंजे ॿारनि जा तफ़सील विझणा आहिनि, भरणा आहिनि ऐं तव्हांजो वीडियो मथे चढ़ी वेंदो। यादि रहे त 150 MB खां वधीक वीडियोज़ इन में ताईं नथा विझी सघो ऐं उहे वीडियोज़ वरी ताईं डायरेक्टली असांखे vtransfer.com जे ज़रिए sindhisangat@gmail.com ते मोकिले सघो था। पंहिंजे ॿारनि खे तयारु करायो सिंधी बैत, जीअं हू सिंधी हिन चटाभेटीअ में हिसो वठनि, जूनियर कैटेगरी ऐं सीनियर कैटेगरी। हिननि ॿिन्ही में पंहिंजे उमिरि जे हिसाब सां पंहिंजे ॿारनि खे हिकिड़ो बैत यादि करायो। 4 बैत ॾिनल आहिनि ॿिन्ही कैटेगरीज़ में। जेकॾहिं तव्हांजे ॿार गुज़िरियल साल को बैत चयो आहे त उहो हिन साल उहो बैत दुहिराए नथो सघे, उहो वरी यानी रिपीट नथो करे सघे। बैतनि जी हिन चटाभेटीअ में जेके बि लफ़्ज़ आहिनि, उचार आहिनि, उहे असांजे बैतनि में चयल उचारण वांगुरु ई तव्हांखे पंहिंजे ॿारनि खे यादि करणा आहिनि। ऐं इन ॻाल्हि ते असांजा जज तमामु घणो ध्यानु ॾियनि था। तव्हांजे ॿारनि जा वीडियोज़ असांजा जज ॾिसंदा ऐं उन्हनि मां 20 ॿारनि खे इनाम मिलंदो, कंप्यूटर जी टैबलेट। इहो असांजो 5 साल आहे नर्सरी राइम कॉम्पिटिशन जो, जंहिंमें असांखे तव्हां जे ॿारनि जा वीडियोज़ अचनि था ऐं उहे वरी असीं यूट्यूब जे पंहिंजे चैनल सिंधी संगत किड्स ते विझूं था। तव्हां पंहिंजे ॿारनि जा वीडियोज़ त विझंदा ई, माइटनि खे असांजे sindhisathi.org वेबसाइट ते वञी पाण खे रजिस्टर करणो आहे, दर्ज करणो आहे पंहिंजी ईमेल ID, नालो ऐं मोबाइल नंबर। ॿारनि खे सिंधी साथी कान ठाहिणो आहे, ही वॾनि जी ॻाल्हि आहे। सिंधी साथी ठाहिण जो मक़सदु हिकिड़ो इहो बि आहे त असीं सभई सिंधी हिन नमूने में जुड़ी वञूं ऐं पंहिंजे सरकार खे पंहिंजी घुर्ज, पंहिंजी घुर तमामु ज़ोरदार नमूने में महसूसु कराए सघूं। ऐं हू जॾहिं ॾिसंदा त हिन सिंधी साथी में 1 खां मथे मेंबर आहिनि त असांजी घुर नज़रअंदाज़ न कंदा। इन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हीं पंहिंजे शहर में जिते रहो था उन बाबति असांखे ॼाण ॾियो। उते कहिड़ा मैट्रिमोनल ब्यूरोज़ आहिनि, झूलेलाल जा मंदर आहिनि, ट्रस्ट आहिनि, स्कूल आहिनि, सिंधियुनि जा कॉलेज आहिनि ऐं झूलेलाल जा मंदर आहिनि। त इहा सॼी ॼाण असीं इस्तेमालु कंदासीं, यूज़ कंदासीं हिकिड़ी सिंधी साथी ऐप ठाहिण में, जेका हूंदी फ्री तव्हां सभिनी लाइ। ऐं तव्हां जॾहिं बि जंहिं बि शहर में वेंदा उते तव्हांखे उन मां ॼाण हासिलु थींदी। असांजी हीअ ज़रूरत आहे सिंधी ॿोलीअ खे घर घर ताईं पंहिंजे ॿारनि खे सेखारण जी। जेका हीअ ज़रूरत आहे असांजी ॿोलीअ खे सदाईं क़ाइमु रखंदी, बरक़रार रखंदी ऐं अॻिते वधाईंदी। असीं चाहियूं था त तव्हीं सभई माइट जुड़ो पंहिंजे ॿारनि सां, उन्हनि खे सेखारियो बैत ऐं इन नमूने हू सिंधी सिखंदा। अॼु खां वठी थोरो वक़्तु कढो, नंढनि ॿारनि खे इहो वक़्तु ॾींदा त इन में सफलता तव्हांजी थींदी। जे ॿार खे इनाम मिलंदो त नालो कंहिंजो थींदो? तव्हांजो आहे न। ऐं हिन वक़्तु त स्कूल बंदि आहिनि, हूअं त स्कूल चालू हूंदा आहिनि त असीं उन्हनि जे मास्तरनि खे अर्ज़ु कंदा आहियूं त भई ॿारनि खे सिंधी सेखारण लाइ हिन चटाभेटीअ में शामिलु करण जी तयारी तव्हीं करायो। पर हाणे कुदरत सां जेकॾहिं इहो मौक़ो बणियो आहे त तव्हीं माइट थोरो वक़्तु कढी ॿारनि सां रांदि रूंद में सिंधी जा बैत सेखारियो। ऐं वॾी ॻाल्हि त इहा आहे
त गवर्नमेंट जे पारां एजुकेशन पॉलिसीअ मूजिबि हर हिकु ॿार खे पहिरियां 5 साल पंहिंजी मातृभाषा सिखणी आहे। सो ईंदड़ साल खां तव्हांजे ॿार खे बि सिंधी सिखणी आहे। ऐं जेकॾहिं हिन साल ई हुनखे सिंधीअ जा उचार अची वेंदा, ॻाल्हाइण ॿोलाइण अची वेंदो, त हुन में फ़ाइदो कंहिंजो? तव्हांजो। तव्हांखे ॿिए साल का मुश्किल ई कान थींदी। ऐं इन जे करे तव्हां अॼु ई खां पंहिंजे पाण सां, पंहिंजे ॿारनि सां वक़्तु गुज़ारण जी हिकु मन में पके इरादे जी सिर्जना करियो। त पोइ असीं चाहियूं था तव्हीं ज़रूरु असांखे साथ ॾियो, सहकार ॾियो, पंहिंजे ॿारनि खे सिंधी जा बैत तयारु करायो, असांजे नर्सरी राइम कॉम्पिटिशन में हिसो वठायो ऐं जंहिंसां बि गॾिजो, जिते बि गॾिजो, जेको बि ॿारु ॾिसो उनखे हिन चटाभेटीअ जे बारे में ज़रूरु ॿुधायो त असांजी सुञाणप सदाईं रहंदी क़ाइमु। छो जो सिंधी आहियां, सिंधी आहियां, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ नीम खिलोली। आहे न ईअं? जय झूलेलाल।